अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां हिबा नवाब। नज़र विझूं था हिन महल ताईं जी ख़बरुनि ते। नौशरो फिरोज़ मां एम ज़फ़र तगर जी रिपोर्ट मुताबिक़ 30 अप्रैल ते आलमी हिफ़ाज़ती टुकनि जो हफ़्तो मल्हायो पियो वञे। उन सिलसिले में सिविल अस्पताल नौशरो फिरोज़ खां जागिरता रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी डिप्टी कमिश्नर नौशरो फिरोज़ शाहज़ेब शेख, DHO डॉक्टर असदुल्ला कलोड़ो, सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो, API फोकल पर्सन डॉक्टर अब्दुल सत्तार बलाल, ADHO डॉक्टर सिकंदर अली अब्बासी, डिप्टी DHO डॉक्टर अब्दुल फत्ताह राजपर, पैरामेडिक्स अॻवान एजाज ममनाई, हिज़बुल्लाह राजपर, अशरफ कुरैशी, सऊद बोहियो, हिदायतुल्लाह सोलंकी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त हिन हफ़्ते में ॻोठनि तोड़े शहरनि में हिफ़ाज़ती टुकनि बाबति आगाही मुहिम हलाई वेंदी। वालिदेन 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि खे सभई हिफ़ाज़ती टुका वक़्ति सिर लॻाराइनि। हर सिहत मर्कज़ ते सेंटर क़ाइमु थियल आहिनि ऐं वैक्सीनेटर्स तोड़े LHW ऐं ॿियो अमलो मुक़ररु थियल आहे।